ही वीडियो जो मां ठाहियां तो इहो हिकु असाइनमेंट हुयो मूंखे ठाहिणो हुयो त असाइनमेंट अॼु मिलियल आहे अॼु ई लास्ट डेट आहे त मां सोचो किथे वञा हाणे जो व्लॉग ठाहियां। व्लॉग में असाइनमेंट हुई सर वकार ॾिनी जेको असांखे मल्टीमीडिया कम्युनिकेशन पढ़ाईंदो आहे। वॾा इहा ॻाल्हि त सही आहे जेको तव्हां टाइटल पढ़ियो आहे हिन वीडियो में तव्हांखे उहा ई शइ मिलंदी। ऐं अगरि तव्हां यूट्यूब ते वीडियोस ठाहिणु चाहियो था ऐं उहे कहिड़े क़िस्म जा ठाहिणु चाहियो था त हिन वीडियो खे कंप्लीट ॾिसिजो, न त पोइ ही वेस्ट ऑफ टाइम आहे तव्हांजो। हिन वीडियो खे तव्हां अञा ताईं ॾिसो था, हिन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजे अंदर में किथे न किथे इहो आहे त मां बि यूट्यूबर थियां, मां बि कुझु वीडियोस जा आइडियाज़ ॾिसी करे ऐं उहे वीडियोस ठाहियां। त हिन वीडियो खे स्टार्ट था करियूं ऐं ॾिसूं था कहिड़ा कहिड़ा आइडियाज़ आहिनि। ही वीडियो सिर्फ़ उन्हनि स्टूडेंट्स जे लाइ जेके थोड़ी इफर्ट करणु चाहिनि था पंहिंजी लाइफ में, पंहिंजी स्टूडेंट्स लाइफ में, ऐं जेके टिप्स हिन वीडियो में मां ॾींदुमि उहे सिर्फ़ स्टूडेंट्स जे लाइ हूंदियूं। उहे स्टूडेंट्स जेके पंहिंजे यूट्यूब ते वीडियोस अपलोड करे सघनि था, व्लॉग्स हुजनि या कहिड़े क़िस्म जा, उहे हली आइडियाज़ ॾिसूं था। पर उन खां पहिरीं मां हिकु ॻाल्हि ज़रूरु शेयर करणु चाहींदुमि, छाकाणि ही बि मुंहिंजो कैरियर आहे, हिन में मां कुझु एक्सपीरियंस कयो आहे। स्टार्टिंग में जेका आहे न ॾाढियूं मुश्किलातूं ईंदियूं आहिनि, त उन्हनि खे ज़रूरु ओवरकम कंदासीं। ऐं ओवरकम तॾहिं थींदो जॾहिं थोरी इफर्ट्स कंदासीं, थोरी हिमत कंदासीं, त पोइ हर शइ आसान थी वेंदी आहे। त हिन वीडियो जी जेका पहिरीं टिप आहे यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स जे लाइ आइडिया आहे हिकिड़ो जेको सेट कयो आहे, सर्च बि कयो आहे, उहो इहो आहे त हिन जो टाइटल इहो आहे त माई कॉलेज और माई यूनिवर्सिटी। ठीकु आहे, उन में इहो ईंदो त तव्हां यूनिवर्सिटी जे बारे में ॿुधायो, यूनिवर्सिटीज़ में केतिरियूं बिल्डिंग्स आहिनि, कहिड़ा डिपार्टमेंट आहिनि, ऐं कहिड़ी कहिड़ी फेमस पर्सनैलिटी आहे, कहिड़ो फेमस जेको आहे तव्हांजो या फेवरेट जेको तव्हांजो टीचर आहे, या कहिड़ा सब्जेक्ट पढ़ाया वेंदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल वठो, मां हींअर ॾिसो यूनिवर्सिटीज़ में त न आहियां बीठो, मां कॉलेज में न आहियां बीठो, पर हिकु हॉस्टल में बीठो आहियां ऐं उन जे बारे में इहो ई ॻाल्हाईंदुमि त हींअर कंस्ट्रक्शन में आहे हॉस्टल नंबर 3 असांजी। ठीकु आहे, हिन खे 3 साल आहे, हींअर ताईं अञा ताईं ठीकु ठाकु ठही न सघी आहे ऐं असांखे 4थों साल कंप्लीट थियण वारो आहे। असां जॾहिं पहिरियां आया हुआसीं न यूनिवर्सिटी में, त पहिरियां इहो पिया सोचूं त असांखे बसि हिन 2 महीननि में 3 महीननि में असांखे हीअ हॉस्टल मिली वेंदी, पर हींअर ताईं हीअ कंस्ट्रक्शन में आहे, अञा ताईं हीअ कंप्लीट न आहे थी। जेके 19 बैच आई आहे, 18 बैच आई आहे, उहा बि चवंदी आहे त असां हिन में शिफ्ट थींदासीं, पर हींअर ताईं का बि ख़बर कान्हे त हीअ कॾहिं कंप्लीट थींदी। छाकाणि त यार हीअ सरकारी कमु आहे, हुजे हा प्राइवेट, पैसो जाम हुजे हा त मिंट थी वञे हा, पर सरकारी कमु आहे, हाणे जॾहिं कंप्लीट थिए। अचूं था हिकु 20 सेकंड टिप में। नंबर 2 टिप जेका आहे हिन वीडियो में उहा आहे त असां जेके हॉलीडेज़ हूंदियूं आहिनि उहे कीअं पंहिंजूं प्लान्स कंदा आहियूं, किथे किथे वेंदा आहियूं पंहिंजे हॉलीडेज़। जीअं असां स्टूडेंट आहियूं त उन में असांजा वीकेंड अची वञनि था, 2 हॉलीडे, ईअं लॻंदी आहे त असांजी वॾी ईद हुजे असांजे स्टूडेंट्स जे लाइ। केॾा एक्साइटेड हूंदा आहियूं असां पंहिंजे वीकेंड जे लाइ। उन वीकेंड में असां कहिड़ा कहिड़ा कम कयूं था, छा छा प्लान कयूं था, कहिड़ियूं कहिड़ियूं असाइनमेंट्स कयूं था। ईअं सम्झो कॾहिं कॾहिं यूनिवर्सिटी टूर लॻंदो आहे या कॉलेज टूर लॻंदो आहे, त उन में असां काॾे वञूं था, कीअं असां पंहिंजे टूर में जेको आहे एंटरटेनमेंट कयूं था, कहिड़ा कहिड़ा टैलेंटेड बॉयज़ आहिनि उहे डांस कनि था, सिंगिंग कनि था, अहिड़े क़िस्म सां जेके आहिनि हॉलीडेज़ प्लान या हॉलीडेज़ जेके तव्हां मल्हाईंदा आहियो उन जे बाबति तव्हां व्लॉग्स ठाहे सघो था। बहितरीनु आइडिया आहे इहो। त आम हर वीकेंड ते तव्हां जेकॾहिं व्लॉग अपलोड करणु चाहियो त हर वीकेंड में असां छा छा कयूं था, उन वीकेंड में असां कहिड़ा कम कयूं था। अच्छा, हिन वीडियो में जेका 3 टिप आहे न उहा सफ़ा आसान आहे ऐं अक्सर करे जेको आहे न हिकिड़ो शाय जेको पीपल हूंदा आहिनि, शाय स्टूडेंट्स हूंदा आहिनि, उहे बि हिन खे करे सघनि था। छाकाणि को बि शाय जेको स्टूडेंट आहे उहो कैमरा जे साम्हूं एक्टिंग करण में शर्माए सघे थो, कैमरा जे साम्हूं जेको आहे स्टोरी ॿुधाइण में शर्माए सघे थो, कैमरा जे साम्हूं जोक कंदे शर्माए सघे थो, पर मूंखां गारंटी वठो उहो को बि सब्जेक्ट पढ़ाइण में कॾहिं बि शाय न कंदो। छाकाणि जेकॾहिं को टैलेंटेड होशियारु छोकिरो आहे जेके सब्जेक्ट में सुठी नॉलेज आहे, उहो माहिर आहे सब्जेक्ट में ऐं लाज़मी क्लास में हूंदो ई हूंदो आहे असांजे, ऐं असांजे में बि आहे, तव्हांजे में बि ज़रूरु हूंदो। त उन जे लाइ इहा टिप्स आहे त हू जेको आहे न पंहिंजो चैनल खोले ऐं उन में पढ़ाइणु शुरू करे, स्टडी टिप्स ॾिए कि उन सब्जेक्ट जे हवाले सां। फॉर एग्ज़ाम्पल मूंखे या तव्हांखे मैथमेटिक्स सुठी अचे थी त उन जे बाबति तव्हां वीडियोस ठाहे सघो था। हर क्लास में को न को माहिर हूंदो आहे हिकु पर्टिकुलर सब्जेक्ट में, ऐं हर स्टूडेंट्स खे पंहिंजो पंहिंजो टैलेंट हूंदो आहे। त उन लिहाज़ सां जेको बि पंहिंजो टैलेंट पढ़ाइणु चाहे, को बि सब्जेक्ट में को बि होशियारु आहे पंहिंजे सब्जेक्ट में, त उहो सब्जेक्ट
जा वीडियोस ठाहे उहो सब्जेक्ट पढ़ाए उन सब्जेक्ट जे बाबति टिप्स ॾे उन सब्जेक्ट खे सम्झण जे लाइ टिप्स ॾे स्टूडेंट्स खे उहे वीडियोस ठाहे उहे वीडियोस क्रिएट करे। ही टिप चौथी जेका आहे ख़ासि करे मां ॾींदुमि बैंक बेंचर्स खे जेके एॾियूं टेक्निक्स हूंदियूं आहिनि एग्ज़ाम में तयारी करण जूं त टीचर छा को बि नथो सोचे सघे जेके होशियारु स्टूडेंट्स हूंदा आहिनि उहे बि नथा सोचे सघनि त यार हे कीअं थो पढ़ाई करे। अक्सर करे क्लास में थियो हूंदो त कॾहिं कॾहिं को हैरानी थी वेंदी हूंदी यार हे पढ़े कीअं थो सॼो ॾींहुं क्लास में पोयां वेहंदो आहे मोबाइलूं यूज़ कंदो आहे त पोइ ही पढ़े कीअं थो मतिलबु पढ़ाई जूं टेक्निक्स बि हूंदियूं एग्ज़ाम जी तयारी करण जूं टेक्निक्स ठीकु आहे उन ते वीडियोस ठाहे सघो था उन ते वीडियो ठाहे सघो था त असां जेका आहे न हिन तरीक़े सां पढ़ाई कंदा आहियूं ऐं तव्हांखे बि हीअं करणु घुरिजे। ट्यूटोरियल्स जेका टिप नंबर 5 आहे उहा रिलेटेड टू टिप नंबर 3 आहे जेका असांजी स्टडी टिप्स हुई उन सां रिलेटेड ई आहे त हिन में छा हूंदो आहे त सीरीज़ ऑफ ट्यूटोरियल्स हूंदा आहिनि कंहिं बि सब्जेक्ट जा या मल्टीपल सब्जेक्ट्स जा ट्यूटोरियल्स हूंदा आहिनि जिन ते क्रिएट कया वेंदा आहिनि। लाज़मी हूंदो आहे त को कंहिं जा सब्जेक्ट्स 2 या 3 जेके आहिनि न ज़बरदस्त हूंदा आहिनि ऐं हू ज़बरदस्त सां पढ़ाए सघे थो त उन लिहाज़ सां हू ट्यूटोरियल्स ठाहे सघे थो त मां जेको आहे न ही पढ़ाए सघां थो हिन तरीक़े सां ही पढ़ायां थो त उन जा ट्यूटोरियल्स ठाहे सघे थो ऐं यूट्यूब ते वीडियोज़ अपलोड पिया आहिनि इंडिया वारनि जा पर असांजा आहिनि कोन त उन जे लाइ मां टिप्स ॾियां थो त तव्हां बि पंहिंजो दिमाग़ु हलायो ऐं टैलेंट जेको आहे उहो ज़ाहिर कयो यूट्यूब ते। जेकॾहिं तव्हांखे हिते पसंदि नथो कयो वञे माहौल में इन्वायरमेंट में केरु नथो पसंदि करे त ॿाहिरि पसंदि कंदा ऐं ॿिया माण्हू पसंदि कंदा। जेकॾहिं खैरपुर मीरस वारा पसंदि नथा कनि त हैदराबाद वारा पसंदि कंदा तव्हांजो तरीक़ो सखर वारा कंदा कराची वारा कंदा किथे न किथे को न को माण्हू तव्हांखे पसंदि कंदो। सो अच्छा हिकिड़ो व्लॉग ईअं बि ठही सघे थो यार त माना जेके असाइनमेंट्स हूंदा आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां असाइनमेंट असां हल कंदा आहियूं ऐं को कंदो आहे Ctrl+C Ctrl+V को कंहिं स्टूडेंट्स खां वठंदो आहे कहिड़ी वेबसाइटुनि तां तव्हां असाइनमेंट्स जेको आहे तव्हां जल्दी करे सघो था ऐं मैथमेटिक्स जो असाइनमेंट त उन जे लाइ कहिड़ियूं वेबसाइट आहिनि उन लाइ कहिड़ी वेबसाइट आहिनि जिन तां तव्हां जेको आहे प्रॉब्लम जेको आहे सोल्व करे सघो था। या कंप्यूटर लाइ असाइनमेंट्स आहिनि प्रोग्रामिंग जो असाइनमेंट त उहे कहिड़ियूं वेबसाइटियूं आहिनि 5-4 वेबसाइटूं माना हिकिड़े वीडियो में तव्हां ॾेई सघो था त हिननि वेबसाइटुनि तां तव्हां जेको आहे न प्रोग्रामिंग करे सघो था या हिननि वेबसाइटुनि तां तव्हां इलेक्ट्रिसिटी जा जेके हूंदा आहिनि सर्किट्स वग़ैरह त हिननि तां तव्हां सिखी सघो था त कीअं सेटिंग कबी आहे त इहा टिप्स थी वेंदा त जेके तव्हांजी असाइनमेंट आहे यूनिवर्सिटीज़ में उहा कहिड़े तरीक़े सां हल कजे ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं ऑनलाइन वेबसाइट्स आहिनि जिथां असांखे हेल्प मिली सघे थी। अच्छा हाणे जेका लास्ट टिप आहे असांजी उहा आहे यूनिवर्सिटी इवेंट्स ऐं अक्सर करे मुंहिंजो टारगेट बि इहो ई हूंदो आहे ऐं जेके बि मुंहिंजी यूनिवर्सिटीज़ में इवेंट थींदा आहिनि उन्हनि खे मां कैप्चर कंदो आहियां ऐं व्लॉग नमूने हिकिड़ो यूट्यूब ते प्रेज़ेंट कंदो आहियां। 2-3 मुंहिंजा व्लॉग्स ठहियल आहिनि ठीकु आहे उहो तव्हां ॾिसी सघो था पोयां मुंहिंजे चैनल में इवेंट जे बारे में जेके यूनिवर्सिटीज़ में 1-2 इवेंट थिया आहिनि उन्हनि जे बारे में अॻिते बि अचनि था इवेंट उन्हनि खे बि इनशाला मां ई कैप्चर कंदुमि त हीउ हिकिड़ो बेस्ट आइडिया तव्हांजी यूनिवर्सिटीज़ में जेके बि इवेंट थियनि था उन्हनि खे कैप्चर कयो उहो केरु थो इवेंट ऑर्गेनाइज़ करे कहिड़ो डिपार्टमेंट आहे तव्हांजो ऑर्गेनाइज़ करे थो ठीकु आहे ऐं केतिरा ॾींहं जो इवेंट आहे घणा स्टूडेंट्स आहिनि म्यूज़िकल नाइट आहे या न आहे या उन में कहिड़ा सेगमेंट्स अचनि था इवेंट में मतिलबु होल जेको आहे इवेंट खे तव्हां कैप्चर करे हिकिड़ो सुठो व्लॉग रिप्रेज़ेंट करे सघो था। त इहो हुयो मुंहिंजो व्लॉग जंहिंमें मां तव्हांखे टिप्स ॾिनमि शेयर कयुमि ऐं इनशाला इन्हनि टिप्सनि मां बि हेल्प वठंदुमि छाकाणि मां पाण सर्च कयो ऐं सर्च करे पढ़ियुमि पोइ मां चयो हिकिड़ो वीडियो बि ठहे थो त मां शेयर करियां मुंहिंजी बि हेल्प थी वेंदी ऐं मुंहिंजी जेका व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि थोरी मोटिवेशन मिली वेंदी ऐं उन्हनि खे बि आइडियाज़ मिली वेंदा त असां कहिड़े क़िस्म जा वीडियोज़ ठाहे सघूं था। आई होप त तव्हांखे कुझु मदद मिली हूंदी ऐं उमेदु थो करियां त तव्हां इन्हनि खे फॉलो करे यूट्यूब चैनल खोले सघो था। थैंक यू यारो यारी।